क़ौम सऊदी अरब के ख़िलाफ़ प्रोपेगेंडा ऐं मुल्की सलामती सां खेॾंदड़नि जा हथ जोड़े छॾींदी। सऊदी सदाईं हर हुकूमत में पाकिस्तान की गैर मशरूत मदद कई आहे। कल जेको बयान साम्हूं आयो, सऊदी अरब सां उन खां वॾी का दुश्मनी नथी थी सघे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो कच्ची कैनाल जी बहाली बाबति तक़रीब खे ख़िताब संदसि चवणु आहे त मुशर्रफ जे दौर में कच्ची कैनाल मंसूबे जो बेड़ो ॿोड़ियो वियो। सभु शाहिद आहिनि त कीअं बेदर्दी सां क़ौम जो पैसो ज़ाया कयो पियो। पाक फ़ौज दहशतगर्दी जे नेटवर्क के ख़ात्मे लाइ पुरज़म आहे। पाक फ़ौज कानून लागू कंदड़ इदारनि सां गॾिजी दहशतगर्दनि ख़िलाफ़ कार्रवायूं जारी रखंदी। फ़ौजी जवाननि जी क़ुर्बानी क़ौमी अज़म जो बुनियाद आहिनि। दुश्मननि जे अज़म खे नाकाम बणाइण पहिरीं तरजीह आहे। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जूं पेशावर जे दौरे दौरान ॻाल्हियूं। ISPR मूजिब आर्मी चीफ के पेशावर जे दौरे दौरान मौजूदा सिक्योरिटी सूरत-हाल ऐं दहशतगर्दनि ख़िलाफ़ कार्रवायुनि बाबति ब्रीफिंग ॾिनी वई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ बोर्ड में मुतासिर थियल कच्ची कैनाल की बहाली जो इफ्तिताह करे छॾियो। रिथाबंदी वारे वफ़ाक़ी वज़ीर एहसन इक़बाल जो चवणु आहे त वज़ीर आज़म की ख़ासि हिदायतुनि ते कैनाल बहाली जो कमु तरजीही बुनियादनि ते मुकमल थियो। कच्ची कैनाल 2022 जी बोर्ड दौरान मुतासिर थियो हो। कच्ची कैनाल मुतासिर थियण सां ज़रई शोबे सां लाॻापियल माण्हू बेरोज़गार थिया। सऊदी अरब सां असांजा मज़हबी ऐं सफ़ारती नाता आहिनि। बुशरा बीबी जा सऊदी अरब ते इल्ज़ाम अफ़सोस जोगा आहिनि। बुशरा बीबी तकरारी बयान सियासत जे ॿुॾंदड़ ॿेड़े खे बचाइण लाइ ॾिनो आहे। सऊदी अरब सां लाॻापनि खे सियासत जे वर चाढ़ियो पियो वञे। काल लाॻापा ख़राब करण जी इंतिहाई किरियल ऐं ग़लीज़ क़िस्म जी कोशिश कई वई। इल्ज़ामनि जे कमर जावेद बाजवा खे तरदीद करणु घुरिजे। PTI वारनि सां ॻाल्हियूं न पियूं हलनि। अली अमीन गंडापुर सां वॾो वज़ीर हुजण सबबि इस्टेब्लिशमेंट सां राब्तो आहे। बैरिस्टर गोहर ऐं ॿियनि जो इस्टेब्लिशमेंट सां राब्तो नाहे। तसली रखो, अवाम ऐं हुकूमत ॿिन्ही बंदोबस्त कयो आहे। 24 नवंबर जे एहतजाज जे हवाले सां अदालती फ़ैसिले ते मुकमिल रियासती क़ुव्वत सां अमल दरामद कराईंदासीं। दिफ़ा वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ जी इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस संदसि चवणु आहे त PTI क़यादत में शदीद इख़्तिलाफ़ थी विया आहिनि। 3 औरतूं हिक पासे ऐं हिक औरत ॿिए पासे आहे। निणानुनि ऐं भाॼाईअ जे विच में मिल्कियत जी विरासत ते झेड़ो हली रहियो आहे। PTI वारा मुल्क जे परॾेही पॉलिसी ते हमिलो करे रहिया आहिनि। KP जो वॾो वज़ीर हर रोज़ पंजाब ऐं वफ़ाक़ ते चढ़ाई करे रहियो आहे। पंहिंजी सियासत बचाइण लाइ दोस्त मुल्कनि ते इल्ज़ाम लॻाइण किरियल हरकत आहे। इस्लामाबाद में जलसे जुलूस की इजाज़त नाहे। KP में 40 जनाज़ा पयल आहिनि। ही हमले की तैयारी करे रहिया आहिनि। KP जे वॾे वज़ीर अवलियत कहिड़ी हुअणु घुरिजे, इहो सवाल आहे। अदालती फ़ैसिले ते मुकमल अमल दरामद कराईंदासीं। जेके हमलो करण अचनि पिया, सूरत हाल जा ज़िम्मेवार उहे हूंदा। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी जो इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हियूं संदसि चवणु आहे त हिन जो अडियाला जेल इंतज़ामिया सां को राब्तो न आहे। असां खां कंहिं बि एहतजाज जी इजाज़त न घुरी आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट जे हुकम खां पोइ कंहिं जुलूस या धरणे जी गुंजाइश न आहे। सिक्योरिटी फोर्सेस जो बनू में ऑपरेशन 3 ख़वारिजी मारिजी विया, 2 ज़ख़्मी। ISPR मूजिब सिक्योरिटी फोर्सेस तरफ़ां ख़वारिजनि जी मौजूदगी वारे इतलाह ते कार्रवाई कई वई। ऑपरेशन दौरान 3 ख़वारिजी मारिजी विया, 2 ज़ख़्मी थिया। ऑपरेशन दौरान हथियार, गोलियूं, धमाकेदार मादो हथ कयो वियो। मारिजी वियल ख़वारिजी दहशतगर्दी जे वाक़िअनि सिक्योरिटी फोर्स ते हमले में मुलविस हुआ। इलाइक़े में लिकल ख़वारिजनि खे ख़त्म करण लाइ सैनिटाइज़ेशन ऑपरेशन जारी आहे। सिक्योरिटी फोर्सेस मुल्क मां दहशतगर्दी जी लानत खे ख़त्म करण लाइ पुरज़म आहिनि। सदर ऐं वफ़ाक़ी घरू वज़ीर पारां कामयाब कार्रवाईअ ते सिक्योरिटी फोर्सेस खे ख़राज तहसीन पेश। सिंध सरकार ट्रांसपोर्ट खाते जूं ज़मीनूं ख़ाली कराइण लाइ तयारियूं शुरू करे छॾियूं। ट्रांसपोर्ट खाते जूं ज़मीनूं ख़ाली कराइण लाइ चीफ सेक्रेटरी, IG पुलिस ऐं एंटी इंक्रोचमेंट सेल जी मदद वठण जो फ़ैसिलो। सीनियर वज़ीर शर्जील इनाम अहमद जी सदारत हेठि सिंध मास ट्रांज़िट अथॉरिटी जे बोर्ड जो 13हों इजलास। शर्जील इनाम अहमद जो चवणु आहे त ट्रांसपोर्ट खाते जी ज़मीनुनि तां गैर क़ानूनी कब्ज़ा जल्द खां जल्द ख़त्म कया वञनि ऐं इन सिलसिले में चीफ सेक्रेटरी, IG पुलिस ऐं एंटी इंक्रोचमेंट जी मदद हासिल कई वञे। पीपल्स बस सर्विस शुरू करण जो मक़सद ई आवाम खे रिलीफ ॾियणु आहे। सिंध हुकूमत ॿियनि शहरनि में बि पीपल्स बस सर्विस हलाइण जो इरादो रखे थी। बस हलाइण जा ख़्वाहिशमंद स्टेक होल्डर्स सर्विस में सीड़पकारी कनि। तुशाखाना 2 केस में इस्लामाबाद जी अदालत PTI बानी जी ज़मानत मंज़ूर थियण वारो लिखत में हुकुमनामो जारी करे छॾियो। स्पेशल जज सेंट्रल शाहरुख अर्जमन पारां जारी कयल हुकुमनामे में चयो वियो आहे त PTI बानी जा 10 लाख रुपयनि जे मुतलकनि तारिक नून ऐं राजा ग़ुलाम सज्जाद जमा कराया। पंजाब हुकूमत सॼे सूबे में 3 ॾींहनि ताईं कलम 144 लागू करे छॾियो। नोटिफिकेशन जारी। पंजाब में हर क़िस्म जे एहतजाज, जलसनि, जुलूसनि ऐं धरणनि ते पाबंदी हूंदी। अमन अमान बाबति काबीना कमेटी कलम 144 लागू करण जी सिफ़ारिश कई। कलम 144 अमन अमान क़ाइमु करणु, इंसानी जान ऐं माल जे तहफ़ुज़ लाइ लागू कयो वियो।
सिंध हाई कोर्ट पैमरा तरफ़ां कोर्ट रिपोर्टिंग ते लॻायल पाबंदी खे ग़लतम करार ॾेई छॾियो। सहाफ़िन खे अदालती रिपोर्टिंग जी इजाज़त मिली वई। जस्टिस मोहम्मद शफ़ी जी सरबराही में बिरुकनी बेंच पैमरा तरफ़ां कोर्ट रिपोर्टिंग ते पाबंदी ख़िलाफ़ दरख़्वास्त ते ॿुधणी कई। अदालत पैमरा जे फ़ैसिले ख़िलाफ़ कोर्ट रिपोर्टर्स जी दरख़्वास्त मंज़ूर करे वरिती ऐं कोर्ट रिपोर्टिंग ते पाबंदी बाबति पैमरा जी डायरेक्शन कलअदम करार ॾेई छॾी। पाकिस्तान दिफ़ाई पैदावार की सनत के हथी वठाइण लाइ पुरज़म आहे। आलमी दिफ़ाई नुमाइश आइडियाज़ मुनक़िद करण सां दिफ़ाई पैदावार के हथी मिलंदी। आइडियाज़ दौरान आलमी कंपनियुनि सां गॾिजाणियूं थियूं ऐं मुख़्तलिफ़ मुफ़ाहिमती यादाश्तनामनि ते सहियूं कयूं वयूं। दिफ़ाई पैदावार वारी वज़ारत जे सेक्रेटरी रिटायर्ड लेफ्टिनेंट जनरल मोहम्मद चिराग हैदर जो आलमी दिफ़ाई नुमाइश आइडियाज़ 2024 जी पुॼाणी वारी तक़रीब के ख़िताब। कराची में जारी आलमी दिफ़ाई नुमाइश आइडियाज़ में परॾेही कंपनियुनि सां मुआहिदा तय थी विया। मुआहिदनि खां पोइ पाकिस्तान में तैयार कयल बम प्रूफ गाॾियूं हाणे बरामद कयूं वेंदियूं। निजी शोबे तहत हथियारबंद फ़ौजुनि जी ज़रूरतुनि खे नज़र में रखंदे बुलेट प्रूफ ऐं बम प्रूफ गाॾियूं इंटरनेशनल स्टैंडर्ड मुताबिक़ मक़ामी सतह ते तैयार कयूं पियूं वञनि। सिंध हाई कोर्ट अॻूणे सदर डॉक्टर आरिफ अलवी जी डेंटल क्लिनिक खे खोलण जो हुक्म ॾेई छॾियो। जस्टिस ज़फ़र अहमद राजपूत जी सरबराही में ॿ रुकनी बेंच केस जो फ़ैसिलो ॿुधायो। अदालत अलवी डेंटल क्लिनिक खे खोलण जो हुक्म ॾिनो। सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी 3 अक्टूबर ते अलवी डेंटल क्लिनिक खे सील कयो हो। अदालत धुरियुनि जे वकीलनि जा दलील ॿुधण बाद 21 अक्टूबर ते फ़ैसिलो महफ़ूज़ कयो हो। ख़ैबर पख्तूनख्वा जे ज़िले कुरम में मुसाफ़िर गाॾियुनि ते अणॼातल हथियारबंदनि जी फायरिंग में मारिजी वियल 40 ॼणनि जा मढ़ पारा चिनार पहुचाया विया। अॼु जनाज़ नमाज़ अदा करण खां पोइ मढ़ अबाणनि इलाइक़नि में मिटी मां हवाले कया वेंदा। दहशतगर्दीअ जे वाक़े ख़िलाफ़ पारा चिनार में सोग जी लहर पखड़ियल। वापारी बिरादरी जे सर ते मुकमल तौर ते शटरबंद हड़ताल। दहशतगर्दनि जे हमले में ज़ख़्मी थियल 30 ॼणनि जो मुख़्तलिफ़ अस्पतालुनि में इलाज हलंदड़। अमेरिका पारां केपी जे ज़िले कुरम में दहशतगर्दनि जे हमले जी मज़म्मत। अमेरिकी मिशन जे तर्जुमान जोनाथन कुरम में मुसाफ़िर गाॾियुनि ते फायरिंग में 40 माण्हुनि जे मारिजण ऐं 30 ॼणनि जे ज़ख़्मी थियण वारे वाक़े ते ॾुख जो इज़हार कंदे चयो आहे त अमेरिका जूं हमदर्दियूं ऐं ताज़ियत मुतासिर ख़ानदाननि सां आहिनि। अमेरिका हर ॾुखे वक़्त में पाकिस्तान ऐं केपी जी आवाम सां गॾु आहे। अमेरिका हमेशह पाकिस्तान जो साथ हारी रहंदो। बुशरा बीबीअ खे अहिड़ा बयान न ॾियणु घुरिजनि। हूअ गैर सियासी औरत आहे। बुशरा बीबी PTI बानी जे चवण ते बयानु ॾिनो आहे। जेलनि मां आज़ादी एहतजाज करण सां नाहे मिलंदी। बानी PTI जी आज़ादी अदालतुनि जो मामिलो आहे। एहतजाज करणु उन्हनि जो हक़ आहे। पारा चिनार वाक़ियो हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे। केपी हुकूमत पाण उते मसइला पैदा करे रही आहे। PP अॻवान ख़ुर्शीद शाह जूं मीडिया सां ॻाल्हियूं। चवे थो सिंधु दरियाह ते नवां कैनाल अॾण जी पीपल्स पार्टी मुख़ालफ़त कई आहे। असां कॾहिं बि उहे कैनाल कढण न ॾींदासीं। बेलारूस जो सदर अलेक्जेंडर लुकाशेंको 25 खां 27 नवंबर ताईं पाकिस्तान जो सरकारी दौरो कंदो। पढ़ी तर्जुमान मूजिबि बेलारूस जो सदर वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी दावत ते दौरो करे रहियो आहे। दौरे जे मौक़े ते बेलारूस जो सदर वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां मुख़्तलिफ़ शोबनि में बितरफ़े सहकार जे मामले ते ख़्यालनि जी ॾेवट कंदो। दौरे जे दौरान केतिरनि ई मुआहिदनि ऐं मुफ़ाहिमत जे यादाश्त ते बि सहियूं कयूं वेंदियूं। आलमी फ़ौजदारी अदालत इसराइली वज़ीर आज़म नेतन्याहू जा गिरफ़्तारी वारंट जारी करे छॾिया। जंगी ॾोहनि जे इल्ज़ाम इसराइल जे बचाव वारे वज़ीर जा बि वारंट जारी। नेतन्याहू असांजी सरज़मीन ते पेर रखियो त खेसि गिरफ़्तार कयो वेंदो। नीदरलैंड्स जे परॾेही वज़ीर जो ऐलान। अमरीका इसराइली वज़ीर आज़म जी गिरफ़्तारी वारंट्स खे रद्द करे छॾियो। व्हाइट हाउस जे क़ौमी सलामती जे तर्जुमान मूजिबि अमरीका पंहिंजे भाईवारनि सां हिकमत अमलीअ ते वीचारे रहियो आहे। सिंध जी शानदार तारीख़ी सक़ाफ़त खे उजागर करण लाइ अॼु खां सिंध क्राफ्ट फेस्टिवल शुरू थी रहियो आहे। पोर्ट ग्रैंड में 3 ॾींहंनि ताईं जारी रहंदड़ सिंध क्राफ्ट फेस्टिवल जो इफ़्तिताह सक़ाफ़त ऐं सियाहत वारो वज़ीर ज़ुल्फ़िकार अली शाह कंदो। फेस्टिवल में सॼी सिंध मां हुनरमंदनि कारीगरनि जा मुख़्तलिफ़ स्टॉल्स लॻाया विया। फेस्टिवल में सिंधी टोपी, अजरक, रिली, शॉल, हथ सां ठहियल कपिड़ा, चुनरी समेत ॿियनि शयुनि जा स्टॉल मौजूदु। फेस्टिवल में नामियारा गुलकार ऐं फ़नकार बि फ़न जो मुज़ाहिरो कंदा। गंबड़ वेझो कच्छ वारे इलाइक़े में जतोई बिरादरी जी 2 धुरियुनि में पुराणे तकरार तां हिकु ॼणो क़तल। ॻोठ क्लब जतोई में फायरिंग में मोहम्मद हनीफ जतोई मारिजी वियो। धुरियुनि में छिकताण तेज़।